अलिफ लाम मीम जेके कुरान पाक में सूरह बकरा जे मुंड में पहिरें पारे जे अंदर अल्लाह ताला जल जलालहु मनवान इरशाद फरमायो आहे उहे सादा हर्फ मूं तव्हां जे आॾे पढ़िया आहिनि। रब करीम फरमायो अलिफ लाम मीम। तमाम तफ़सीर तमाम बुज़ुर्ग सभई आलिम सवेरा इन जी माना कोन कंदा आहिनि। सभई ईअं लिखी विया आहिनि अल्लाह आलम बिमुरादिही। इन्हनि अखरनि जी असली मुराद ऐं मक़सद अल्लाह ॼाणे थो, ॿिए कंहिंखे ख़बर आहे ई कान। अल्फ जी माना चाहे, लाम जी माना चाहे, मीम जी माना चाहे, या अल्लाह ताला जो ज़ात बाबरकात खे मालूम आहे, या वरी उन महबूब खे मालूम आहे जंहिंजे मथां रब करीम इहे हर्फ नाज़िल फरमाया। घणा मुफ़स्सिर पंहिंजे तरफ़ां राय पेश करे चवंदा आहिनि हीअ माना बि थी सघे थी, इन जो ही मतिलब बि आहे, ही मतिलब बि आहे। इहे सभु ॻाल्हियूं मुंहिंजा प्यारा दोस्त वीर पंहिंजे इल्म मुताबिक़ ॿुधाईंदा आहिनि, लेकिन आख़िर में हर हिकु माना जे ॿुधाइण खां पोइ सभई इहे चवंदा आहिनि त हक़ीक़त हाल जी ख़बर अल्लाह पाक खां सवाइ ॿिए खे कंहिंखे न आहे। त असां इन्हनि हर्फ़नि जे मथां मज़ीद तशरीह करण जे बजाय अॻिते हलूं जंहिंजी असांखे कुझु न कुझु माना अचे थी, या बुज़ुर्गान दीन, या ताबईन, या सहाबा किराम, या सोरे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां मुतवातिर तौर सां नकुल थी करे माना ऐं तशरीह असां ताईं पहुची आहे, उहा सम्झण जी कोशिशि कयूं। पर आम करे जेके मानाऊं माण्हू कनि था पिया अल्फ जूं लाम जूं मानाऊं जूं, कॾहिं कॾहिं त अहिड़ियूं मानाऊं कनि था जंहिंजे बारे में मां अर्ज़ु कयां था त हैरत लॻे। मां हिकिड़े मौलवी साहब जी तक़रीर ॿुधी कि अल्फ मां मुराद अल्लाह, लाम मधा मुराद अलिफ लाम मीम। अल्फ मां मुराद अल्लाह, लाम मधा मुराद जिब्रील ऐं मीम मधा मुराद मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह क़ुरान मोकिलियो, जिब्रील खणी आयो ऐं मुहम्मद अरबी सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वालिहि व सहाबिहि व बारक वसल्लम ॾे आहिनि। भाड़ में वरी ॿियो माण्हू वेठो मौलवी साहब या माना तूं ग़लति थो करीं। मीम मां मुराद मुहम्मद करीम सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अची झोड़ो हूंदो बाबा इहे मुरादूं पंहिंजे तरफ़ां तव्हां जेतिरियूं वठंदा वेंदा, चए बाबा इन क़ुरान कई माना साबित आहे। चवण वारो दावा सां थो चवे कि क़ुरान पाक जे इन हर्फ़नि मुबारकनि मां साबित आहे त मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात नबी आहिनि। तव्हां नबूअत जे लाइ हुज़ूर जो ऐलान कयो पिया, पर हक़ीक़त में असांजे अक़ीदे मुताबिक़ अल्लाह क़ुरान मोकिलियो हो अलीअ ॾे, पर मुहम्मद करीम हुनखां खसे कब्ज़ो करे वियो। मुंहिंजा प्यारा भाउ वीर अफ़सोस जो मक़ाम आहे, असां क़ुरान करीम खे सम्झण जे बजाय, क़ुरान पाक जे पुठियां लॻण जे बजाय कोशिश इहा था कयूं त क़ुरान करीम असांजे पुठियां हले। अल्लामा इक़बाल फरमाइनि था वो मुअज़्ज़िज़ ज़माने में मुसलमान होकर, माना अॻियां जेके हुया उनखे रब पाक इज़त ॾिनी हुई, बुज़ुर्गनि खे वलियनि खे इनजे लाइ, इनजे करे इज़त वारा हुआ। वो मुअज़्ज़िज़ ज़माने में मुसलमान होकर और हम ख्वार हुए तार के कुरान होकर। असां वरी क़ुरान पाक खे छॾे ॾिनो आहे, नतीजो मिलियो आहे असां दीन खां बि वियासीं, इस्लाम खां बि वियासीं। दुआ कर अल्लाह तबारक व तआला असांखे क़ुरान करीम जी दामन नसीब फरमाए। इहे जेके बि मानाऊं, जेके बि तफ़सीर अल्फ ऐं लाम ऐं मीम जा कया वञनि था पिया, इन सभिनी खां बहितर तफ़सीर इहो ई आहे। सभु को इन ॻाल्हि जे मथां ईमान आणे त अल्फ ऐं लाम ऐं मीम मानादार हर्फ़ आहिनि, इशारा आहिनि अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात। इन में हज़ारे नुक़्ता ऐं हिकमतूं रखियूं आहिनि।
इन हज़ारे हिकमतुनि ऐं नुक़्तनि खे अल्लाह पाक ॼाणे थो ऐं उन जो महबूब पाक ॼाणे थो जंहिं महबूब जे मथां इहे हर्फ़ नाज़िल थिया। हिकिड़ी ॻाल्हि, तव्हां असां जेकॾहिं इहो अक़ीदो रखी छॾियऊं त इन्हनि हर्फ़नि जी का बि माना नाहे, बेमाना आहिनि, बिना माना जे ऐं बिना मतिलब जे आंदा आया आहिनि, त पोइ नऊज़ बिल्लाह हाकम बदहन तंहिंजी माना त पोइ क़ुर पाक में अहिड़ा बि लफ़्ज़ आहिनि जंहिंजो को मतिलब ई नाहे। हालांकि इहे कोन्हे अल्लाह ताला जे बाबरकाह जो सहारो कलामे पाक, अल्लाह ताला जे कलामे पाक में हिकमतूं रहमतूं बरकतूं समायल आहिनि। माण्हुनि जे हिदायत जो आख़िरी सहीफ़ो आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो। अल्लाह जो प्यारो महबूब मुस्तफ़ा भी आख़िरी नबी, अल्लाह जे कलाम पाक जो इहो किताब भी आख़िरी किताब आहे। हबीब करीम खे अल्लाह ताला जो कुछ भी पंहिंजे कलामे पाक में अता फरमायो आहे सब कुछ हिकमत सां भरियल आहे, का बि ॻाल्हि हिकमत खां ख़ाली कान्हे का। तंहिंजे करे इहो चवणु बिल्कुलु ग़लति थींदो त अलिफ ऐं लाम ऐं मीम बिना मक़सद जे आया आहिनि। न, इन्हनि जो मक़सद ज़रूर आहे, लेकिन मक़सद माण्हू न मोकिलण वारे खे बि उन हस्तीअ खे जंहिंजे तरफ़ मोकिलियो वियो आहे। तमामु तफ़सीरनि तमाम बुज़ुर्गनि इहो लिखियो आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में जॾहिं बि हज़रत जिब्रील अमीन हाज़िर थींदो हो, अल्लाह जे दरगाह मां कलाम पाक खणी ईंदो हो त उहा अल्लाह जे कलाम पाक जे आयत मुबारक जी तिलावत करे पढ़ी ॿुधाए उन खां बाद वरी तशरीह बि कंदो हो त साईं हिन जो ही मक़सद आहे, हिन जो ही तर्जुमो आहे, हिन जो ही मफ़हूम आहे, हिन मां ही मसइला सादुर थियनि था पिया। तिलावत बि कंदो हो, पढ़ी बि ॿुधाईंदो हो, उन सां गॾोगॾु वज़ाहत बि कंदो हो। हमेशह दस्तूर जिब्रील पाक जो इहो रहियो। हबीबनि करीमनि जी ख़िदमत में जंहिं वक़्त में अलिफ लाम ऐं मीम जा हर्फ़ खणी अची पेश थियो आहे, या वरी अहिड़ा ॿिया बि हर्फ़ क़ुर पाक जे अंदरि आहिनि। अलिफ लाम रा, या वरी ॿिए हंधि अचे थो यासीन, या वरी ताहा हामीम आइन सीन क़ाफ, या सिर्फ़ हिकिड़ो ई अखर आयो आहे क़ाफ। वरी ॿी सूरत जे मुंड में आयो आहे नून। ये सभु हुरूफ़ मुक़त्तिआत, तफ़सीरनि इन्हनि जो नालो रखियो आहे, इनखे चयो थो वञे हुरूफ़ मुक़त्तिआत। अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ मक़ामनि ते मुख़्तलिफ़ सूरतुनि जे इब्तिदा में इहे हर्फ़ आंदा आहिनि। इन सभिनी जे मानाउनि जे लाइ रुगो अलिफ लाम मीम जे लाइ न, बल्कि अहिड़नि सभिनी हर्फ़नि जे वास्ते तफ़सीरनि ईअं लिखियो आहे अल्लाहु आलम बिमुरादिही, इन जे मुराद खे अल्लाह ॼाणे थो। इहे मतिलब वारा हर्फ़ आहिनि। जिब्रील इन खां सवा ॿियो जेको बि कलामे पाक पेश कंदो हो त पढ़ी बि ॿुधाईंदो हो, तशरीह बि कंदो हो। पर जंहिं वक़्त में अलिफ लाम मीम खणी आयो आहे, नबी पाक जी ख़िदमत में अर्ज़ थो करे क़िबला अलिफ लाम मीम। जिब्रील पाक जे वक़्त में इहे लफ़्ज़ तिलावत कया, हुज़ूर पाक फरमायो अलिम तो फज़हब, ऐं प्यारा जिब्रील मूंखे इन्हनि जी ख़बर आहे, इन जे तशरीह जो पतो आहे, इन जे तफ़सीर जी मूंखे मालूमात आहे, तूं हाणे भली हलियो वञ। हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला जे दरगाह मां जंहिं वक़्त मूंखे कलाम पाक मिलंदो आहे, उन सां गॾु हिदायत बि मिलंदी आहे, तशरीह बि मूंखे ॿुधाई वेंदी आहे, उहा मां तव्हांजे दरगाह में पेश कंदो आहियां। अव्हां मूंखां पढ़ी ॿुधाईंदा आहियो, उन खां बाद में वज़ाहत कंदो आहियां, इंतज़ार फरमाईंदा आहियो। पर मुंहिंजा महबूब अलिफ लाम मीम जी तशरीह मूंखे मालिक वटां ई कान मिली आहे, रुगो हुकुम थियो आहे अलिफ लाम मीम वञी चओ मुंहिंजे हबीब खे
ओॾो मूंखे कान का ख़बर पई आहे त मां ना चाहे तशरीह चाहे अव्हां खे मां पढ़ी ॿुधायो आहे, अव्हां ॿुधण सां ई फरमायो था त मूंखे ख़बर आहे तूं भली हलियो वञ। मां विच वारे खे ख़बर कान्हे का त तव्हांखे किथां ख़बर पइजी वई। अल्लाह छा हाणे ई बस कया छा भलाए भला त अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे दादू ज़िले में मेहर शहर में वॾा वॾा आलिम मुदर्रिस फ़क़ीह वेठा आहिनि। छा जेके मसाइला तव्हां अॼु चिठी लिखी मूंखां पुछो था उहे आलिम सॻोरा जेके हिते मौजूद आहिनि तव्हांखे नाहिनि नसीदा या हुननि खे ख़बर नाहे? आख़िर पंहिंजे मक़ामी उलमा किराम खां बि रुजू कयो, पुछो। मां त तव्हांजो आहियां महिमान, मां मौज़ूअ ते ॻाल्हायां थो। मुंहिंजे कंहिं बि गुफ़्तगूअ ते तोखे इतराज़ हुजे कंहिं खे बि त मुंहिंजे साहिब तो जेका हीअ तक़रीर में ॻाल्हि कई आहे या ग़लति आहे इन जे बारे में वज़ाहत कर त मां पंहिंजी जिद छॾण लाइ तयारु आहियां। बाक़ी हाणे से ॻाल्हि पई हले टंडे हयार जी तूं वरी किसो पियो हुन लाड़काणे जो। हाणे मां त अञा कंहिं मौज़ूअ ते वियो ई कोन आहियां। चिठी में थो लिखी त या दस्तगीर चइजो चओ था या रसूल अल्लाह चओ था या अली चओ था, इहो जाइज़ आहे या न? इन मां त पोइ मालूम थो थिए त तव्हां सभिनी खे हाज़ुर नाज़ुर था मञो। हाणे खामखा मूंखे छेड़ न, मां पंहिंजे दंग सां वञा पियो मुंहिंजे मौज़ूअ में तोखे को बि बाक़ी हाणे किसो हिकिड़ो ॻाल्हि बि मौज़ू टियो था छेड़े बीह रहो। इन जो मतिलबु त तव्हां मुंहिंजे हिन मौज़ूअ खे ख़राबु करणु चाहियो था। इन जे करे मां कंहिं बि अहिड़ी चिठीअ जो जवाबु कोन ॾींदुसि जेका मुंहिंजे मौज़ूअ खां ॿाहिरि हूंदी। सलाह श्री बुलंद आवाज़ اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه। हज़रत जिब्रील अमीन नबी करीम जे ख़िदमत आलिया में अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह वारे दस्तूर मूजिब मां क़ुर शरीफ़ जी आयत तिलावत कंदो आहियां, वरी तशरीह बि ॿुधाईंदो आहियां जीअं मूंखे ॿुधाई वेंदी आहे। ऐं मूंखे हर आयत सां गॾोगॾु हुकुम थींदो आहे उनजे वज़ाहत तफ़सीर ऐं तशरीह जो। अॼु तव्हां जेका अलिफ लाम मीम हर्फ़ खणी आयो आहियां मूंखे का बि हिदायत इन जे बारे में कान मिली आहे, न को मूंखे ॿुधायो वियो आहे। मां तव्हांजे ख़िदमत आलिया में पढ़ी ॿुधायां थो। फरमायो था अलिम तो फज़हत, मूंखे ख़बर आहे तूं हलियो वञ। अव्हांखे कीअं मालूम थियो जॾहिं त विच वारे मूंखे ख़बर ई कान्हे का। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो था अलिम तो लूमल अव्वलीन वल आखिरीन। तूं थो चवी त अलिफ लाम मीम जी तव्हांखे कीअं ख़बर पई, पर तोखे मां ॿुधाए छॾियां त मां मुहम्मद करीम खे अॻियनि ऐं पोयनि सभिनी जो इल्मु पढ़ायो वियो आहे। अॻियां ऐं पोयां माना मूंखां अॻु में जेके गुज़री विया उहे ऐं मूंखां बाद में जेके ईंदा रहंदा उन सभिनी जो इल्मु मां महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिली चुको आहे। तंहिंजे करे जिब्रील अमीन कोई हो ख्वाब ख़्याल ई दिलि मां कढी छॾ त को मां अल्लाह जे दरगाह मां तशरीह सिखी ऐं मुस्तफ़ा खे सेखारींदो आहियां। तूं सेखारण वारो कोन, मुंहिंजो सेखारण वारो मुंहिंजो रब रहमान अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान व अल्लमहुल बयान। मुंहिंजो उस्ताद रब रहमान आहे, मूंखे पढ़ाइण वारो बि रब्बुल आलमीन आहे। क़ुरान करीम उहो किताब आहे तिबयानल नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्ल शै। तुंहिंजे मथां सां क़ुरान करीम नाज़िल कयो आहे, किताब नाज़िल कयो आहे जंहिंमें कुल शइ जो बयान आहे। क़ुरान में कुल शइ जो बयान आहे त कुल क़ुरान मां मुहम्मद करीम जे सीने में छा आहे को अहिड़ो मुसलमान जेको दावा करे ऐं चवे त क़ुरान पाक में दुनिया जो फलाणो मसइलो बयानु थियल न आहे। क़ुरान पाक
फलाणे मसइले जो हल नथो ॿुधाए, क़ुरान करीम में फलाणो इल्म नाहे। न, तमाम उलूम जेके बि दुनिया में आहिनि उन सभिनी इल्मनि जो मंबा, इल्मनि जो मखज़न, इल्मनि जो बुनियाद सॼो सारो अल्लाह पाक जो कलाम आहे। क़ुरान करीम मां तमाम इल्म ॿाहिरि आया आहिनि, पर जेकॾहिं कंहिंखे ख़बर नाहे ऐं बे इल्म आहे, उहो पंहिंजे इल्म ते मातम करे, पंहिंजे इल्म जो अफ़सोस करे। लेकिन ख़ुदा पाक क़ुरान पाक जे लाइ फरमायो आहे तिबियान लिकुल्ल शइ, उहो क़ुरान पाक आहे जंहिंमें कुल शइ जो बयान आहे। कुल में तमाम जुज़ अची वञनि था, कुल पंहिंजे तमाम अजज़ाव खे हावी आहे, कुल में तमाम अजज़ाव अची था वञनि पिया, कुल पंहिंजे जुज़नि खे मुहीत आहे। का बि शइ जेकॾहिं तूं चवंदे फलाणो इल्म, क़यामत जो इल्म, सुभाणे जो इल्म वग़ैरह वग़ैरह, तूं जेकॾहिं अक़ीदे मुताबिक़ इहे शयूं ईंदियूं त हीअ शइ न आहे, हूअ शइ न आहे, फलाणी शइ न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त वीर, तो अल्लाह ताला फरमायो आहे तिबियान लिकुल्ल शइ, उहो क़ुरान जेको हर शइ खे बयान करण वारो आहे, उहो क़ुरान पाक अल्लाह मुस्तफ़ा खे पढ़ायो आहे। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात रब खां सिखियो आहे। तोखे मञणो पवंदो त क़ुरान पाक में सभु इल्म, उन सभिनी इल्मनि वारो किताब मुस्तफ़ा जे सीने में को भी इल्म हुजे हबीब पाक जे ज़ात खां ॿाहिरि आहे ई कोन को। जेकॾहिं को एतराज़ करण वारो चवे साईं मोल साहिब इहा ॻाल्हि ग़लति आहे, छो जे क़ुरान पाक में लिखियो पियो आहे सूरत लुक़मान जे पिछाड़ीअ में त 5 शयुनि जो इल्म अल्लाह पाक खां सवाइ ॿिए वटि आहे ई कोन। क़यामत कॾहिं थींदी, ॿार जे पेट में, माउ जे पेट में छा कहिड़ो ॿार आहे, काथे माण्हू मरंदो, सुभाणे छा कंदो, मींहुं कॾहिं वसंदो। अब हाउ न, हदीस पाक में भी आ, नबी पाक अलैहिस्सलाम बुखारी शरीफ जे अंदर हदीस मौजूद आहे, मुस्तफ़ा अलैहिस्सलाम फरमायो आहे त मफातीहुल गैब खमसुन ला यअलमुहा इल्लल्लाह, गैब जूं कुंजूं 5 आहिनि, अल्लाह पाक खां सवाइ ॿियो को बि कोन ॼाणंदो आहे। इहे साॻियूं उहे गैब जूं कुंजूं ॿुधायूं वयूं आहिनि जेके हाणे मां तोखे सूरत लुक़मान जे आख़िर वारी आयत जूं ॿुधायूं। क़ुरान बि फरमाए त 5 शयूं अल्लाह खे मालूम, ॿिए खे ख़बर ई कान्हे। हेॾो हदीस पाक में बि ख़ुदि मुस्तफ़ा फरमाइनि त अल्लाह पाक इन 5 शयुनि जी कंहिंखे ख़बर ई कान ॾिनी आहे, त पोइ तव्हां कीअं था चओ त नबी पाक खे कुल इल्म आहे। इहो आहे एतिराज़। इन जो मां जवाब तव्हांखे अर्ज़ु कयां, तव्हां ॿुधी छॾियो, असांजो क़ुरान करीम जे आयत ते बि ईमान आहे त मुस्तफ़ा जे हदीस ते बि नारा भली घटि कयो, मूंखे वरी नारा जेके घणा न आहिनि वणंदा, छाजे करे विच ते ॻाल्हि तव्हां न को सम्झो न को मां सम्झां, मौज़ू ख़तम ई कोन थिए, विच ते खंदा नारो ठोकियो, ॻाल्हि त पूरी थिए पोइ त नारो। तव्हां 3 भेनरूं पाण में मुंहिंजी मिल्कत खे तक़सीम करे विराइजो। घणी भेनरूं? ॾाढे तो ॾाढे। मुंहिंजी मिल्कत पुत्रनि जी, ज़ालुनि जी मफ़ाद खां पोइ ऐं तव्हां 3 भेनरुनि जी। अम्मा आसिया सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा अर्ज़ थी करे, बाबा तव्हां था फरमायो त मिल्कत तव्हांजी मरण खां पोइ विरहायूं, पुटनि खे ॾियूं, ज़ालुनि खे ॾियूं ऐं 3 धीअरुनि खे ॾियूं। बाबा असां 3 त धीअर तो जूं आहियूं ई केन, असां त तो जूं धीअर ई 2, 3 वरी किथे आहे? सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, तुंहिंजी वालिदा खे, मुंहिंजी घरवारीअ खे हमला पेट आहे, मुंहिंजी घरवारी आहे तुंहिंजी माउ आहे, मुंहिंजे वफ़ात खां पोइ 4 महीननि खां बाद में हुनखे उहो ॿार ॼमंदो, जेका धीअ हूंदी तुंहिंजी भेण हूंदी, उहा बि मुंहिंजे मिल्कत में वारिस आहे। 2 भेनर तव्हां अॻु में आहियो ऐं 3 तव्हांजी भेण तुंहिंजे माउ जे पेट में आहे, ॼमींदी त धीअ ॼमंदी, उनखे बि मिल्कत मां हिसो ॾिजो। मूंखे ॿुधायो, जेकॾहिं माउ जे पेट में जो कुझु आहे अल्लाह खां सवाइ ॿियो को बि कोन थो ॼाणे,
त अबू बकर सिद्दीक़ खे कंहिं ॿुधायो ॻाल्हाए वञा या वरी को चवे थो आहे ॾाढी कूड़ी आहे करे को जुरत खईं दलील आहे ई कोन मां हाणे जो हाणे ॾेखारिया या वरी चवे त हज़रत अबू बकर चयो त धीअ ॼमे थी पर ॼाओ पुटु या वरी चवे त न को धीअ ॼाई न को पुटु ॻाल्हि कूड़ी थी ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे गुलाम खे जेकर एतिरी ख़बर आहे त पेट में छा आहे धीउ आहे या पुटु आहे जेकर गुलाम खे पतो आहे त अल्लाह ताला आका जो इल्मु अञा वसीउ करे छॾियो आहे मञणो पवंदो अल्लाह सही फरमायो त कंहिं खे ख़बर कान्हे त माउ जे पेट में धीउ आहे या पुटु आहे असांजो इन ते ईमान आहे हुज़ूर बि चयो त माउ जे पेट में धीउ आहे या पुटु आहे कंहिं खे ख़बर कान्हे असांजो इन ते ईमान आहे पर फ़र्क़ु कहिड़ो आहे रब थो चवे त पाण ॼाणी कंहिं खे ख़बर कान हूंदी आहे त माउ जे पेट में छा आहे पर जे मां ॼाणाईंदो आहियां त पंहिंजे गुलामनि खे पंहिंजनि बंदनि खे ॼाणाए छॾींदो आहियां जीअं अबू बकर सिद्दीक़ खे ख़ुदा ताला इन शइ जो इल्मु अता फरमायो त जेकॾहिं मञणो पवंदो त अल्लाह सही जल जलालहू अमन वारो हुजे तालीम खां बग़ैर अल्लाह जे सेखारण खां बग़ैर अल्लाह तबारक व तआला जे इल्म अता करण खां बग़ैर कंहिं खे ख़बर कान हूंदी आहे पर जे अल्लाह तबारक व तआला इल्म अता करे त माउ जे पेट जी बि ख़बर वलीअनि खे पवंदी आहे काथे मरंदो बेअई अर्ज़िन तमूतो कहिड़ी जाइ ते मरंदो इहा बि कंहिं खे ख़बर कान्हे हदीस में बि आहे त क़ुरान पाक में बि आहे हा न सही पर मुंहिंजा दोस्त बुखारी शरीफ़ खोल गुज़वाए बदर बाब गुज़वाए बदर में मुंहिंजे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जो सहाबी रिवायत थो करे ॿुधाए त जंहिं वक़्त में बदर जे मैदान में असां पहुतासीं मुस्तफ़ा जे हथ में खजीअ जी छड़ी आहे पाण खजीअ जे छड़ीअ सां ज़मीन ते इशारा कंदा पिया वञनि हिते अबू जहल मरंदो हिते उतबो मरंदो हिते वलीद मरंदो हिते शैबो मरंदो नबी पाक अलैहिस्सलाम ज़मीन ते इशारा करे निशान कंदा विया सहाबी थो करे रब जो कसम आहे ॿिए ॾिहाड़े जंग शुरू थी जाते मुंहिंजे मुस्तफ़ा लख रखी इंच हेॾे होॾे कोन थियो काफ़र उन्ही जाइ ते अल्लाह हाणे बेअई अर्ज़िन तमूतो त इहो माण्हू काथे मरंदो इहा भई कंहिं खे ख़बर कान्हे का मूंखे ॿुधाए बुखारी शरीफ़ जहिड़े मोतबर किताब में बाब गुज़वाए बदर जे अंदरि इहा रिवायत मौजूद आहे सहाबी कसम खणी थो चवे त रब्बुल आलमीन जो कसम आहे मुंहिंजे आका जाथे छड़ी रखी उहो काफ़र जो मौत उन जा खां न को इंच हेॾे थियो न को होॾे थियो अरे कीअं थींदो मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान कूड़ी न थींदी अदा बेअई अर्ज़िन तमूत काथे मरंदो या कंहिं खे ख़बर कान्हे नबी से खे कंहिं ॿुधायो चओ त अल्लाह कंहिं ॿुधायो रब पाक फरमाए छॾियो आहे ग़ैब जूं 5 ख़बरूं वारियूं ॻाल्हियूं मूंखे मालूम आहिनि पर इहो रब सही कोन थो चवे त मां इहे ॼाणियूं या ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो ई कोन आहियां रब जो क़ुरान आहे अल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा ओ मुंहिंजा प्यारा हबीब जेके जेके ॻाल्हियूं तोखे मालूम हुयूं जन शयुनि जो इल्मु तो वटि न हुयो उन्हनि सभिनी शयुनि जो इल्मु मां अल्लाह ताला तोखे पढ़ाए छॾियो आहे इन सभिनी शयुनि जो इल्मु मूं तोखे अता कयो आहे असां अहले सुन्नत वल जमात जो नबी करीम जे इल्म ग़ैब जे बारे में भी इहो ई एतिक़ाद आहे त मुस्तफ़ा खे इल्मु अताई आहे मुस्तफ़ा जो इल्मु सभई चओ मुस्तफ़ा जो इल्मु अल्लाह ताला अता काफ़ी फरमायो इल्ला मन इर्तदा मिर रसूल पर जेकॾहिं कंहिं रसूल ते राज़ी थींदो आहे त हुनखे ग़ैब जो इल्मु अता बि करे छॾींदो आहे रुगो खामखा नफ़ी वारियूं आयतूं पेश करे
तो कुरान पाक में मनो लिखियलु आहे, नथी लिखियलु आहे। अल्लाह सी मनो कई आहे त कहीं के ग़ैब जी ख़बर कान्हे का, पर मुंहिंजा दोस्त इस्बात वारियूं आयतूं बि पढ़। जिन जिन आयतुनि में नफ़ी आहे उहे ज़ाती इल्म जे नफ़ीअ ते दलालत कनि थियूं। इन खां अलावा जिन में अताई साबित आहे उन में वरी नबी पाक जो इल्म अताई साबित आहे। असांजो बि इहो ई अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जो ज़ाती इल्म कोन्हे को, मुस्तफ़ा जो अताई इल्म आहे। जो कुछ हबीब खे मिलियो आहे सो रब पाक जे दरगाह मां मिलियो आहे। महबूब भी उन्हीं जो आहे त अता भी उन कुझु कयो आहे। पोइ जेकॾहिं अल्लाह पाक अता करे त तव्हां असांखे एतिराज़ कहिड़ो आहे? एतिराज़ जी का ज़रूरत कान्हे। अलिफ लाम मीम जिब्रील खणी आयो आहे। जिब्रील खे ख़बर कान्हे का, पर जंहिं वटि आंदो थिए तंहिं मुस्तफ़ा खे सभु कुझु मालूम आहे। दुरूद शरीफ़ ज़िंदाबाद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। सुभाणे छा थींदो? आयत में बि लिखियलु आहे त कंहिंखे मालूम नाहे। हदीस में बि आहे त सुभाणे छा थींदो कंहिंखे मालूम नाहे। हा या न? लुक़मान सूरत जी पिछाड़ी में बुखारी शरीफ़ जे हदीस पाक में साफ़ लिखियलु आहे सुभाणे छा थींदो या कंहिंखे ख़बर कान्हे। उहे पंजनि शयुनि मां इहा वरी टीं शइ आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, सुभाणे जी त परे जी ॻाल्हि आहे। हदीसुनि जा किताब खोल, बुखारी शरीफ़ खोल, मुस्लिम खोल, तिरमिज़ी खोल, अबू दाऊद शरीफ़ खोल, मिशकात शरीफ़ आम मदारस में पढ़ाई वञे थी पई। उनमें अलामात उस्सात या बाबुल क़यामत वग़ैरह सभई बाब मौजूद है। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो सॼो सारो नक्शो चित्र ॿुधाए छॾियो आहे। क़यामत में हीअं थींदो, क़यामत में हीअं थींदो, हिसाब किताब थींदो। हदीसुनि में एतिरो क़दुरु बि ईंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो आहे त उहो शख़्स जेको अल्लाह जे दरगाह में सभ खां अव्वल हिसाब लाइ पेश थींदो तंहिंखे बि मां मुहम्मद सुञाणां थो। उहो शख़्स जेको रब जे दरगाह में हिसाब किताब जे लाइ आख़िर में पेश थींदो तंहिंखे बि मां मुहम्मद करीम सुञाणां थो। नबी पाक इस्लाम फरमायो आहे जहन्नम में हिकिड़ो खूह आहे, जंहिं खूह जे पंध ते बीही जेकॾहिं तव्हां पत्थर फिटो कंदो त 70 साल ताईं उहो अंदरि हलंदो वेंदो त बि तरे ताईं कोन पहुचंदो। तूं थो चवे सुभाणे जी ख़बर कंहिंखे कान्हे का। मुंहिंजो मुस्तफ़ा त क़यामत जूं ख़बरूं वेठो ॿुधाए। हुज़ूर पाक क़यामत जूं ख़बरूं कोन ॿुधायूं आहिनि। बाबा अल्लाह ने ख़बरूं हदीसुनि में तमाम बाब लिखिया पिया आहिनि हदीसुनि जे अंदरि, जंहिंमें वज़ाहत लिखियल आहे हर शइ जी। मुंहिंजे प्यारे आका पुलसरात जो बयान आहे, हिसाब किताब जो बयान आहे, असर नसर जो बयान आहे, कब्रुनि मां उथण जो बयान आहे, रब जे दरगाह में हाज़रीअ जो बयान आहे। मुंहिंजे प्यारे आका इएं बि फरमायो आहे हिकिड़ो बंदो ईंदो, हुकुम थींदो हिनखे जहन्नम ॾे वठी वञो। बंदो डोड़ंदो डोड़ंदो दोज़ख ॾांहुं रवानो थींदो। रब फरमाईंदो बंदे खे वापसि वठी अचो। बंदे खे मौला ताला फरमाईंदो बेख़बर चयोमांइ त जहन्नम ॾे वञ, डोड़ंदो छो थो वञी? दोज़ख ॾे एतिरी तकड़। अर्ज़ु करे क़िबला दुनिया में तुंहिंजो चवण कोन वरितुम, दुनिया में तुंहिंजी बेफ़रमानी कयमि, दुनिया में मुंहिंजा मालिक तुंहिंजे अमर नहीअ खे दिलि में कोन आणंदुमि। इन जे करे जहन्नम जी सज़ा मिली। अॼु चयो थी त दोज़ख ॾे वठी वञोसि। दिल में चाहिम त जल्दी वञा, अल्लाह जे हुक्म खे मञा, मन राज़ी थी पए। रब फरमाईंदो तुंहिंजे इन हुक्म मिलण जे करे अॼु तोखे माफ़ी आहे, जहन्नम जी बाहि तो त माफ़ आहे। ॿिए बंदे खे कुम थींदो वठी वञो दोज़ख करे। मलाइक जीअं दावी वस्त्र वेंदो छिकाईंदो पोइ निहारींदो। पर मलाइक चईंदो त कोन ग़िलाज़ुन शुदादुन ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। सख़्त मलाइक छिकींदा वेंदा, पर हू छा कंदो? वेंदो पर छिकंदो, पोइ निहारींदो, ताणंदो वेंदो। अल्लाह से फरमाईंदो नी घेरे वरी बंदा जहन्नम जो हुकुम कयो अथमि, छिकाईंदो थो वञी। और कंदो मुंहिंजा मौला
तुझे कुरान पाक जी हिकिड़ी आयत मूंखे यादि अची वई क़ुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफ़ुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। मौला मूंखे तमन्ना थी पई त तूं गफ़ूर रहीम आहे, तुंहिंजे रहमत मां को बि ना उमेद न आहे। मां दिलि में सोचियो त ॿियो हथ घणा कया अथमि, पर अॼु बि राणो राज़ी थिए त का वॾी ॻाल्हि कान्हे। वाझाईंदो पियो वञा त मन मां बंदे ते रहम चई उमेदवार सरी पियो तो ते छिकाईंदो वञा। ख़ुदा फरमाईंदो बंदा तो ना उमेदी मूं में न कई आहे, मूं उमेद कान नासी थी तोखे माफ़ी आहे, मलाइको हुनखे जन्नतुल फिरदौस में वठी वञे। ॿियो कंहिं ॿुधायो चओ सोहणे नबी साईं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मत साथ क़यामत करे थींदी। अभी पा ख़बर कान्हे का? हा, बाक़ी रहो सवाल इहो त हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात तव्हांखे असांखे वक़्तु मुक़ररु करे कोन ॿुधायो। इन में हिकमत आहे, इन में अल्लाह तबारक व तआला जो महबूब राज़ रखियो आहे। उन राज़ खे अल्लाह ई अल्लाह जो हबीब ॼाणे। महबूब पाक अलैहिस्सलाम खे क़यामत जे तफ़सील जी ख़बर आहे, क़यामत जे तफ़सीलनि जो पतो आहे। बाक़ी नबी पाक अलैहिस्सलाम खे ख़बर कान्हे त क़यामत करे ॾींदी। अफ़सोस जो मक़ाम आहे। हिकिड़ी वरी ॿी हदीस मुखालिफ़ पेश कंदा आहिनि जो साईं क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ा अहिड़ा शख़्स हूंदा जेके नबी पाक अलैहिस्सलाम जी सिफ़ारिश कंदो। मुंहिंजा मुलाज़िम मुंहिंजा उम्मती आहिनि, उनखे दोज़ख में न मोकिल, मां जी सिफ़ारिश थो कयां। अल्लाह से फरमाईंदो मुंहिंजा प्यारा महबूब तोखां पोइ इन्हनि अहिड़ा किना कम कया, अहिड़ा बद अमल कयो तो फिरी विया, दीन छॾे विया। हाणे वरी तुंहिंजी सिफ़ारिश थो कयूं, तूं सोचीं त मुंहिंजा उम्मती आहिनि, के तुंहिंजा उम्मती आहिनि की न के? नबी से फरमाईंदो मोरा हाणे तुंहिंजी मर्ज़ी, पोइ जहन्नम ॾे ॼाणींदा। मालूम थियो त महबूब खे जेकॾहिं इल्मु ग़ैब हुजे त क़यामत में हुज़ूर सां ईअं छो चवे हा त हे मुंहिंजा उम्मती हा, त माना हुज़ूर खे ख़बर कान पई न जो फिरी विया। फिरण जी ख़बर हुजे हा त छो उम्मती छॾे न हा? इन में साबित आहे त नबी खे क़यामत जी ख़बर कान्हे। इहो दलील वठंदा, पर मां तोखे ॿुधायां त इहा हदीस जेका ॿुधायूं था, इहा हदीस मुस्तफ़ा अलैहिस्सलाम क़यामत खां अॻु ॿुधाई आहे या क़यामत वारे ॾिहाड़े ॿुधाईंदो? अबा ॿुधायो, इहा जेका महबूब पाक जी हदीस पाक आहे सहाबा खे ॿुधायो त हीअं थींदो, क़यामत में हिकिड़ा माण्हू ईंदा, उन्हनि जी मां सिफ़ारिश कंदुसि, मुंहिंजा मोला मुंहिंजा उम्मती आहिनि, उहो अल्लाह थी फरमाईंदो तोखां पोइ फिरी विया हा, तंहिंजे करे हाणे उन्हनि जी सिफ़ारिश न कर, पोइ मां छॾे ॾींदोसांनि। हाणे इन हदीस मां मुल्हनि वरितो आहे दलील त हुज़ूर खे ग़ैब जी ख़बर कान्हे। मां थो चवां त इहा त हुज़ूर पाक क़यामत जे अचण खां अॻु ई ॿुधायो आहे त हीअं थींदो, बाक़ी तूं केतिरो चवीं त ख़बर कान्हे का? अब आओ या न, हुज़ूर त क़यामत जे अचण खां अॻु में ई ॿुधायो त हीअं थींदो। बाक़ी रहियो साल त हुज़ूर भला सिफ़ारिश छो कंदो? इन्ही में बि हिकमत आहे। कहिड़ी? त हुज़ूर खे ज़ाहिर करणो आहे त मां उम्मतनि जी सिफ़ारिश कंदुसि, पोइ जेकॾहिं उम्मती थी करे फिरी ईंदो त पादर खाए त पाण ॼाणे, बाक़ी मां मुहम्मद करीम उम्मत जो शाफ़ी आहियां, उम्मत जो सिफ़ारिशी आहियां, उम्मत जी शफ़ाअत कंदुसि। पोइ जेकॾहिं को पाण फिरे उहो पाण ख़राब थींदो, उहो पंहिंजा अमल पाण भुगतींदो। बहरहाल इहे तफ़सील जे करे मां तव्हांखे ॿुधायां, हर शइ जे तफ़सील जे वास्ते हज़ार हा दलील आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि कयो त पाण ई ॼाणूं कंहिं खे ख़बर कान्हे, पर अल्लाह ॼाणाए त ख़ुदा जे वलियनि खे बि ख़बर हूंदी आहे। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला ने फरमाइनि था नज़रतु इला बिलादिल्लाहि जमअन कखरदिलतिन अला हुक्म इत्तिसाली। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला ने फरमाइनि था पिया त मां अब्दुल कादिर जीलानी सारी काइनात खे ॾिठो आहे, दुनिया सॼी मुंहिंजे आॾो ईअं आहे जे तिरीअ जे मथां राईअ जो दाणो पियो हुजे। राईअ जो दाणो तिरीअ ते आहे, उहो मूंखां मख़फ़ी न आहे। अल्लाह ताला जो प्यारो वली थो फरमाए त अहिड़ी तरह मूंखां बि काइनात जो ज़रो ज़रो मख़फ़ी न आहे। अल्लाह ताला पंहिंजे वलियनि खे, पंहिंजे प्यारनि खे नूरे बसीरत अता फरमाईंदो आहे। अड़े जॾहिं नूरे बसीरत मिली वेंदो आहे त ख़ुदा जे प्यार खां का बि शइ मख़फ़ी कान हूंदी आहे। सरासरी बुलंद आवाज़ सां पढ़ंदा आहिनि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना
व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, अजीजो मुसलमान भाइयों, महबूब पाक साहिब लोला खे जिब्रील खे वापसि करे छॾियो त मूंखे ख़बर आहे तूं हलियो वञ। तफ़सीरनि ईअं लिखियो आहे त अल्लाह ताला जल जलालहु व मिन वालहु अल्फ में ऐं लाम में ऐं मीम में या हा मीम वग़ैरह वग़ैरह लफ़्ज़नि में हज़ार हा नुक्ता ऐं हज़ार हा हिकमतूं रखियूं आहिनि। उहे हिकमतूं अहिड़ियूं आहिनि ऐं अहिड़ा नुक्ता आहिनि जेके ख़ुदा ताला बराहे रास्त पंहिंजे महबूब पाक इस्लाम खे अता फरमाए छॾिया आहिनि। मेराज वारी हदीस में इहे बि लफ़्ज़ ईंदा आहिनि त जंहिं वक़्त में नबी पाक फरमाइनि था मां हज़ीरतुल क़ुदस में पहुतुसि, रब पाक जे दरगाह आलिया में हाज़िरी ॾिनमि त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत वारा ॿई हथ मुंहिंजे फणनि जे विच ते रखिया। रब पाक पंहिंजा बेमिसाल लईस कमिस्लिही शैउन, ख़ुदा जे मिसाल कुझु बि न आहे। उहे पंहिंजे कुदरत वारा ॿई हथ मुंहिंजे कुल्हनि ऐं फणनि जे विच ते रखिया। फवजत बरदहा बैन सदरी, बैन सदैय जा लफ़्ज़ बि अचनि था। पाण फरमाइनि था उन कुदरत जा हथ त पुठीअ जे पोयां हुआ, पर उन्हनि जे असर जे करे मां पंहिंजे हिन ॿिनि बुबनि जे विच ते या पंहिंजे सीने में थधाण मालूम कई। थधाण, हथ हिकु रखिया, सीनो थधो हिकु थी वियो। फकशफ अल्लाहु सदरी, वो अल्लाह ताला मुंहिंजे सीने खे कुशादो करे छॾियो, खोले छॾियो। फअलिमतु मिनल अव्वलीन वल आखिरीन, एतिरो मुंहिंजो सीनो कुशादो थी वियो जो अॻियनि पोयनि जो इल्मु रब पाक मूंखे पढ़ाए छॾियो। ऐं ॿी हदीस पाक में ईंदो आहे फतजल्लाली कुल्ल शै, वो अल्लाह ताला जो ज़ात उन रात में पंहिंजे कुदरत वारनि हथनि जे फैज़ ऐं बरकत सां फतजल्लाली कुल्ल शै, जेके बि दुनिया में शयूं आहिनि उहे उन बरकत वारनि हथनि जे सदके मुंहिंजे लाइ रोशन थी वयूं। हर शइ मुंहिंजे लाइ रोशन थी वई, का बि शइ कोन बची। ओ मुंहिंजा अदा, अल्लाह जे हबीब जे इल्म जो इनकार न कजां, मुंहिंजे महबूब जे इल्म लाइ अक़ीदो रखजां त मुस्तफ़ा जो इल्म अताई आहे। बाक़ी रहियो सुवाल त असांजो को बि सुन्नी ईअं कोन थो चवे त मुस्तफ़ा आलिमुल ग़ैब आहे। आलिमुल ग़ैब अल्लाह आहे। चओ आलिमुल ग़ैब अल्लाह। इहा अल्लाह पाक जी सिफ़त आहे, ॿिए में कान्हे का। अल्लाह आलिमुल ग़ैब आहे, लेकिन मुस्तफ़ा खे इल्म ग़ैब आहे। फ़र्क़ु आहे, इल्म ग़ैब जो हुजण ॿी शइ आहे, आलिमुल ग़ैब हुजण ॿी शइ आहे। मुस्तफ़ा खे ग़ैब जो इल्म अल्लाह साईं अता कयो आहे, लेकिन अल्लाह तबारक व तआला आलिमुल ग़ैब आहे। मूंखां हिकिड़े सवाल कयो साईं, जेकॾहिं तुंहिंजी इहा ॻाल्हि सची आहे त पोइ अलाह बि आलिमुल ग़ैब, माना ख़ुदा खे बि ग़ैब जी ख़बर, नबी साईं खे बि ग़ैब जो इल्म, त पोइ पत शिरक थी पियो। हू बि ग़ैब ॼाणे, हू बि ग़ैब ॼाणे। मूं चयो अदा तो शिरक सम्झो ई न आहे। शिरक खे सम्झी आहे त इहो एतिराज़ ई कोन करी हा। हक़ीक़त में मां हुनखे क़ुरान करीम मां दलील पेश कयो त ॿुध, अल्लाह से पंहिंजे लाइ फरमाए थो इन्नहु हुवस्समीउल बसीर। अल्लाह ताला पंहिंजी ज़ात लाइ फरमायो आहे त मां रब समीउ बि आहियां, बसीर बि आहियां। माना अल्लाह से ॿुधंदड़ बि आहे, अल्लाह तबारक व तआला ॾिसंदड़ बि आहे। अदा आहे या न आहे? रब करीम समीउ भी आहे, रब करीम बसीर भी आहे। पर सादो क़ुरान आहे, रब्बुल आलमीन जो फरमान आहे, फरमातो इन्ना जअल्नाहु समीअन बसीरा। ख़ुदा ताला फरमातो असां इंसान खे समीउ भी बणायो आहे त बसीर भी बणायो आहे। अल्लाह जो समीउ बसीर, इंसान भी समीउ बसीर। वो मुंहिंजो हाणे छा सलाह आहे, जेकॾहिं अल्लाह आलिमुल ग़ैब ऐं नबी साईं खे इल्म ग़ैब बतौल तुंहिंजो शिरक थी पियो त पोइ अल्लाह ताला बि अलीमुन बिज़ात सुदूर आहे ऐं अल्लाह ताला समीउ बसीर आहे, इंसान बि समीउ बसीर आहे। उहो शिरक थी पियो। हाणे इन जो फ़र्क़ु इहो आहे त अल्लाह ताला फरमाए थो इन्ना जअल्नाहु, इते जाल जो लफ़्ज़ बीठो आहे। रब साईं फरमाए थो त मूंखे कंहिं समीउ बसीर कोन बणायो आहे। मां पाण समीउ बि आहियां त बसीर आहियां, पर इंसान खे मां अल्लाह समीउ बसीर बनायो आहे। अल्लाह इंसान खे रब्बुल आलमीन
बनायो आहे। तव्हां ॻाल्हि आई न अल्लाह खे कहे समीअ बसीर बनायो न आहे, लेकिन इंसान खे समीअ बसीर कहे। उथी खड़ो थियो आहे, रोई थो ॾे, चवे थो अदा बुज़ुर्ग मुंहिंजो पर्दो फाश कयो आहे, सभई शर्त मूं में न बंद आहे। मिड़ई बुज़ुर्ग मूंखे हो ज़ाहिर करिणो आया, मुंहिंजो मुरीद बि हो, ख़लीफ़ो बि हो, इहे शर्त सभई मूं में हर। पूरे हिंदुस्तान पाकिस्तान जे मथां बर्रे सगीर जे मथां हुनजी हुकूमत हुई, पर तकवा जो साहिब अहिड़ो आहे जो सभई शर्त वक़्त जे बादशाह में लभनि था पिया। उन अल्लाह जे वलीअ जो जनाज़ो पढ़ायो आहे। जनाज़े पढ़ण खां पोइ ख़बर पई, बुज़ुर्ग पाण चयो त मिड़ई बुज़ुर्ग मूंखे ज़ाहिर कयो आहे त जी दुनिया खे ख़बर पए त हिन में सभु ॻाल्हियूं अथव। अदाई बादशाह ऐं असां अॼुकल्ह जा मौलवी जेके असां जूं निमाज़ूं कदा कयूं, पर निमाज़ ते वेठा कोन था वञूं पिया, पर जे खणी 4 किताब मौलवी पढ़ियो त मदरसे खां बेज़ार सिधो अरबी टीचरी ॾे, पोइ मुछ बि टूरी त सींध बि उबती आहे। केरु चए मौलवी साहब आहे दस्तार फज़ीलत आहे। अरे मदरसे वारा बुखू मरी विया, मदरसे वारनि खे कुझु कोन मिलियो, तूं अरबी टीचर थे, हाई स्कूल वारनि खे त को फैज़ कोन ॾिनी, उनखे त तो निमाज़ी कोन बनायो, पर हुननि तुंहिंजे मथां असर अहिड़ो कयो तोखे बेनिमाज़ी बनाए छॾियो। ओ मुंहिंजा सोणा, तो अहिड़ो इल्मु पढ़ियो आहे जंहिं इल्म खे मोहम्मद मिठे चयो आहे त दीनी इल्मु नूर आहे। दीनी इल्मु छा आहे साईं? नूर आहे। उन नूर खे सीने में संभाल। तूं भली हाई स्कूल में वञ, भली कॉलेज में वञ, भली यूनिवर्सिटी में वञ, भली तूं कहिड़े बि अदारे में वञ, पर उन जॻह ते तूं आलिम दीन थी करे दीन जो तर्जुमान थी वञ। उते वञी तूं इस्लाम जी तबलीग कर। ख़ुदा पाक जो कसम आहे, उते वेंदे अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे वक़ार खे बुलंद ई ताला फरमाए छॾींदो। पर जे उन जॻह ते रंग हुननि जो लॻी त पोइ यार तुंहिंजी क़िस्मत आहे। मां त इहा दुआ कंदुसि ख़ुदा ताला असां तव्हां सभिनी खे दीनदार बनाए। चओ आमीन। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजो मक़सदु रुगो इहो आहे त हे बेअमली जेका थी आहे सा ख़ुदा जे ख़ौफ़ न हुजण जे करे आहे, पर जंहिं वक़्तु असां में ख़ुदा जो ख़ौफ़ थी पवंदो त अमल पढ़ी थींदा। अॻु में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कयो। अल्लाह सी फरमायो त हुदल लिल मुत्तक़ीन, क़ुरान मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। कहिड़ा? अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात, पर पुठी ईमान आणींदा, नमाज़ूं पढ़ंदा, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। ऐं मुत्तक़िन जी ॿी बि निशानी आहे, अल्लाह ताला जो कुझु उनखे अता कंदो आहे, उन अता कयल रिज़्क़ मां अल्लाह जे राह में ख़ैर ख़ैरातूं बि कंदा आहिनि। पर रब जो कुझु ॾे उहो अल्लाह जे राह में विराए छॾे। ला तमा, ला मना, ला जमा, तमा बि न हुजे। ऐं जेकॾहिं को अल्लाह जे राह में तोखे ॾे उहो वापसि बि न कर, पर जेकॾहिं अल्लाह जे राह मां मिलई त वरी जमा बि न कर, वरी रब जे राह में लुटाए बि छॾ। इहो आहे मुत्तक़ीअ जी निशानी ऐं परहेज़गार जी निशानी। मुंहिंजा अदा दीनी इल्मु दीनदारी लाइ ज़रूरी ज़ेवर आहे। जेकॾहिं दीन जो इल्मु पढ़ी माण्हू अमल न करे त ईअं आहे, महबूब फरमायो आहे कशजर बिला समरन, इहो वण त आहे पर वण में को फल आहे कोन को। वण ज़रूर आहे पर हुन में मेवात न आहे। पर जेकॾहिं इल्मु बि हुजे, अमल बि हुजे, ईअं सम्झा त भलो वण बि आहे ऐं मेवात सां भरियो बि पियो आहे। असांजे मुल्क में दीनी तालीम जे तरफ़ तवजो तमामु घटि आहे। मदारस खाली पिया आहिनि। मदरसनि में मानी बि मिले, साबुण बि मिले, तेल बि मिले, कपिड़ा बि मिलनि, किताब बि मुफ़्त में मिले, बिस्तरो बि मिले, खट बि मिले, त बि मुंहिंजा प्यारा दोस्त मदरसे में पंहिंजे बच्चे खे कोन छॾींदासीं। हाई स्कूल में फीहूं बि भर। मुंहिंजा प्यारा दोस्त पंहिंजे घरां शागिर्द खे लिबास बि ठाराहे ॾे, इम्तिहान जूं सालाना चकर ख़र्च बि बर्दाश्त कर, रोज़ानो ख़र्ची बि छोकिरे खे ॾे। पर अञा जे छोरो निभागो ठही सियासत में सो अचे त पीउ खे काठ में बि हणाए। अब आया न छोरो सुधरियो माना पीउ काठ में। अॻे पीउ पेशाब कंदो, हाणे कोठे ते चढ़ी थो मुंडे पियो। मुंहिंजा अदा है तालीम आहे, हे इंसानियत आहे।
अफ़सोस जी ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहो सबबु आहे जो असांखे दीनदारी सां मुहबत न रही आहे। जेकॾहिं दीन सां मुहबत हुजे हा असां पंहिंजे औलाद खे दीन पढ़ायूं हा। मुंहिंजा प्यारा भाउ, मूंखे हिकिड़ो वाक़िओ यादि ईंदो आहे हज़रत इमाम मालिक साईं जो, सभई जो रहमतुल्लाह ताला। तोखे ॿुधायां, तोखे हैरत लॻंदी त छा अल्लाह जे वलियनि जो कमाल हो। हज़रत इमाम मालिक साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वालिदा माजिदा फरमाए थी त जॾहिं इमाम मालिक मूंखे ॼावा 6 महीने जा थिया, 6 महीने जा, त इमाम साहब जो वालिद साहब जेको हो वॾो वापारी ज़ाल खे चई त हेती ख़र्च महीने जो तुंहिंजे हवाले आहे, मां हितां सामान खणी ॿिए मुल्क में वञा थो वापार लाइ, मां महीने जे अंदरि वापसि ईंदुसि। हे मुंहिंजो बच्चो, ही तो वटि ख़र्च पको सामान, महीने जो ख़र्च खां अलावा बि मुंहिंजी किरोड़नि जी मिल्कियत आहे जेका घर में छॾी थो वञा। इत्तिफ़ाक़ करो तो इमाम मालिक साईं अमर जे झोली में आहे 6 महीने जो मासूम ॿारड़ो आहे, मां पंहिंजे बच्चे खे संभाले थी। महीने जे बजाए 2 महीना गुज़री विया, साल गुज़री विया। इमाम मालिक जो वालिद साहब अहिड़ो वापार में फाथो जो 25 साल रातिनि जा घर न आयो। घणा साल? ॾाढे त चयो। तूं अंदाज़ो कर, जेको 6 महीने जो ॿार हूंदो त 25 साल में त जवान थी वेंदो न। 25 साल खां पोइ जॾहिं वापसि आयो, मदीने तैयबा जो रहाकू आहे। आदत कहिड़ी हूंदी हुई मदीने वारनि जी, जॾहिं मदीने पाक मां ॿाहिरि वेंदा हुआ त मुस्तफ़ा जे रोज़े ते सलाम करे पोइ ॿाहिरि वेंदा, पर जे ॿाहिरां शहर में ईंदा हुआ त अव्वल मुस्तफ़ा जे मस्जिद में अची नफ़िल पढ़ी मुस्तफ़ा खे सलाम करे पोइ घर वेंदा। इमाम मालिक जो वालिद साहब बि हस्बे मामूल 25 साल खां पोइ सिधो मस्जिद नबवी में आयो, सलातो सलाम पढ़ियईं, मवाजहा शरीफ़ ते हाज़िरी ॾिनई। उन खां पोइ हाणे घर जो निकिरण जो इरादो कई त मथां जुमे जी बांग अची वई, ॾिहाड़ो हो जुमे जो। दिलि में ख़्यालु कई त 25 साल खां पोइ थो घर वञा, जेकॾहिं वेंदुसि त शायदि घर वारा नचण देरि थी वञे, निमाज़ कज़ा थी वेंदी। हाणे अज़ान हुई थी वई आहे, वेहा 2 टे मिंट जुमो पढ़ी पोइ थो घर वञा। पारी सिप में वेही रहियो आहे, जमात गॾु थी वई। मुंहिंजे प्यारे हबीब पाक जे मस्जिद शरीफ़ जो ख़तीब साहब बि अची वियो। नौजवान हसीनो जमीला नूरानी चेहरे सां मिंबर ते वेही ख़ुतबो पढ़ी, फसीहुल लिसान ख़ुतबो। उन खां बाद में निमाज़ पढ़ाई, सुहिणे क़िराअत सां निमाज़ पढ़ी। उन खां बाद में दुआ घुरई। सभु माण्हू उथी पेशमाम जा हथ चुमण लॻा। इमाम मालिक जो वालिद साहब बि उथी पेशमाम जा हथ चुमई, ज़ियारत खे ठरी पियो। अल्हम्दुलिल्लाह, हेड़ो ख़तीब, हेड़ो सोहिणो पेशमाम। इहे करे उन पेशमाम खां मोकिलाए ॿाहिरां सिधो पंहिंजे घर आयो, अची कड़ो खड़काई। अंदरो आवाज़ मन दक़ल बाब, कंहिं दरवाज़ो खटखटायो आहे। ॿाहिरां बुज़ुर्ग फरमायो, मां फलानो आहियां। दरवाज़ो खोलियो, घर जो मालिक आहियां। माई सॻोरी बिस्मिल्लाह करे दरवाज़ो खोलियो। दिलि में सोचई त 25 साल खां पोइ आयो आहे, शिकवा कंदसि, शिकायत कंदसि, ताहूं ॾींदसि त छा कई विसारे छॾी। पर वरी दिलि में सोचई त न, अलाए मता हिन खे का मजबूरी हुजे। ॿाहिरां आयो आहे, मानी बि खारायां, पाणी बि पीआरियां, अदब बि कयां। मुंहिंजो हाकिम आहे, मुंहिंजी मलामत बाद जी आहे, अॻ में हिन जी दिलि ख़ुशि कयां, मन अल्लाह राज़ी थी पवे। दिलि में घणी तकलीफ़ हुई, ख़्याल हा, अफ़सोस हा, दाहुन ॾियण जा, पर सभई दिलि में साधे बिस्मिल्लाह करे दरवाज़ो खोलियईं। इमाम साहब जे वालिद साहब खे खट ते विहारियईं, पाणी खणी आई, मानी खणी आई। जेकॾहिं हुजे हा 15वीं सदी जी माई त छा था सम्झो? दर खोलेवा भला खिलो छो था, दिलि सां त ॻाल्हि कान थी लॻेव। अल्लाह अल्लाह, माई सॻोरी का बि शिकायत कान कई। हज़रत इमाम साहब जे वालिद मालिक खे विहारे, मानी बानी खाराई। इमाम साहब जे वालिद साहब चयो त मानी पोइ खाईंदुसि, मुंहिंजी अमानत मूंखे ॾेखार, पोइ मानी खा। माई साहब फरमायो, कहिड़ी अमानत, कहिड़ी मां वटि अमानत छॾे वियो आहे? इमाम साहब जो वालिद थो चए, मुंहिंजी अमानत मुंहिंजो बच्चो मालिक जेको 6 महीने जो मां तो वटि छॾे वियो, तो काथे आहे त मां पंहिंजो बचिड़ो ॾिसां। माई चयो, मां तोखे तुंहिंजी अमानत ॾेखारियां थी, पर मूंखे पहिरीं ॿुधाए त निमाज़ काथे पढ़ी थी? जे निमाज़ पढ़ी त महबूब जे मस्जिद में।
मस्जिद नबवी में छा ॾिठी अल्हम्दुलिल्लाह सब कुछ ॾिठुम मुस्तफा जो दीदार थियो ज़ियारतूं थियूं सलातो सलाम पढ़ियमि पर मज़ेदार ॻाल्हि जेका मूंखे नज़र आई सा मस्जिद नबवी जो ख़तीब ॾिठुम अहिड़ो सुहिणो ख़तीब मूं अॼु ताईं कोन ॾिठो आहे अहिड़ी सुहिणी किरात कई अहिड़ो सुहिणो ख़ुतबो पढ़ियईं अहिड़ो बहितरीन हो जो जहान पे हथ चुमिया मां बि हथ चुमे आयो आहियां मुंहिंजो ईमान ताज़ो थी वियो आहे माई सबोरी थी करे ओ मुंहिंजा ख़ावंद मां तुंहिंजे अमानत में ख़यानत कान कई आहे इहो जेको ख़तीब तूं ॾिसी आयो आहे इहो ख़तीब तुंहिंजो पुटु मालिक आहे जंहिंखे मां पीहरा पीही वक़्त जो इमाम ऐं वक़्त जो बुज़ुर्ग बनायो आहे इल्म पढ़ायो आहे दीन पढ़ायो आहे अहिड़ो त मां हुनखे दीन पढ़ायो आहे जो अॼु मोहम्मद मुस्तफ़ा जे मुसले ते नमाज़ पढ़ाइण वारो मौजूद मां तुंहिंजी अमानत में ख़यानत कान कई आहे मां तुंहिंजे अमानत खे इन जाइ ते पहुचायो आहे इहो पेशमाम जो पुटु तुंहिंजो सरदंद थी जेको 6 महीने जो बचिड़ो छॾे वियो अदा क़ुर्बान अहिड़नि माण्हुनि तां वञे ईअं न कई बेटा इसे फरमाए था भली जायूं माहिरूं सदियूं सालिहम माशर जे मैदान में उन्हनि ॾांहुं जमलनि बाक़ी ओ जादा अजाया कया लख मुबार मारनि खे जिन खे अल्लाह तबारक व तआला अहिड़ा फर्ज़ंद अता फरमाया ऐं असां मुस्लमान आहियूं त मुजादो त पंहिंजे औलाद खे क़ुरान करीम जे तालीम जे दिला तयार न आहे मां हिते रिसाले में पढ़ियो हिकिड़े शख़्स पंहिंजे पुट खे पढ़ायो वॾियूं वॾियूं डिग्रियूं इम्तिहान पास करे वेठो हुनजे पुट जॾहिं वॾा इम्तिहान पास कया पीउ पोढ़ो थियो आख़िरी वक़्तु थियो विसाल जो टाइम थियो पीउ खट ते पियो आहे पंहिंजे दोस्तनि खे माइटनि खे अज़ीज़नि खे चई त सभई अचो ऐं मुंहिंजे पुट खे वठी अचो पुट हुनजो वठी आया मथां अची बीठो आख़िरी दम आहे थोरो थोरो ॻाल्हाए पियो पंहिंजे पुट खे चयो मुंहिंजा बाबा चइजी मुंहिंजा बाबा वारो कर मुंहिंजो आख़िरी टाइम आहे 16 ॾींहं खां वेही यासीन त पढ़ो छा पढ़ो यासीन सदरी मुंहिंजे सिराजी खां त वेही पढ़ो पुट सोचे बाबा यासीन छा आहे यासीन छा खे पैदा हो यासीन कहिड़ी शइ आहे पीउ सोचे बाबा हेतिरो पढ़ायो न आहे तोखे यासीन जी ख़बर न आहे पुट सोचे बाबा मूंखे तो BA कराई मूंखे तो मैट्रिक कराई मूंखे तो MBBS कराया मूंखे तो इंजीनियरिंग में पढ़ायो मूंखे तो PhD वग़ैरह कराया अॼु जे करे मुंहिंजूं डिग्रियूं मुंहिंजा सर्टिफिकेट तोखे कम अचनि त मां सभु ॾियण जे लाइ तयार आहियां जेका यासीन तूं चङी सां والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم अल्लाह जो क़ुरान पढ़ी आहे त मुंहिंजो दम बि आसानी सां वञे हा मुंहिंजी आख़िरत बि मोचारी थिए हा पुटु रोई थोरो बाबा मुंहिंजो कसूर कोन्हे को कसूर तुंहिंजो आहे तूं क़ुरान पाक पढ़ाई हा त मां तुंहिंजे मथां क़ुरान पढ़ा पर तो कोन पढ़ायो मां छा कयां अदा यादि रखो इहो बि वक़्तु हर हिक ते अचिणो आहे जहान मां वेंदे तूं त चवंदे मिड़ई को मुलो मसीत मां वठी अचे करे पढ़ाईंदुसि अदा मुलो कोन्हनि थी यख जा जेकॾहिं अल्लाह साईं तोखे तौफ़ीक़ ॾे बच्चा तोखे रब पाक अता फरमाया पंहिंजे औलाद खे अल्लाह साईं जो क़ुरान पढ़ा दीन पढ़ा त तुंहिंजे लाइ औलाद कम अचे मुस्तफ़ा फरमाईंदा जंहिं पंहिंजी औलाद खे दीन पढ़ायो क़यामत में अबे अम्मा खे ख़ुदा ताज पाराईंदो जंहिं ताज जी रोशनी सिज खां ऐं चंड खां वधीक हूंदी माण्हू पुछंदा मौला इहो कहिड़ो नबी आहे रब चवंदो नबी मौला सी मौला इहो कहिड़ो सहाबी आहे अल्लाह सी फरमाईंदो सहाबी बि न आहे मौला इहो भला कहिड़ी आहे अल्लाह सी फरमाईंदो वली बि न आहे मौला ताला भला इहो कहिड़ो आलिम आहे रब सी फरमाईंदो आलिम बि न आहे ख़ल्क़ चवंदी मौला आलिम बि न मौलवी बि न आहे मुफ्ती मुत्तकी परहेज़गार बुज़ुर्ग बि न आहे बि न आहे सहाबी बि न आहे उन खां अलावा नबी बि न आहे हुनखे तो तारायो आहे जंहिंजी रोशनी सिज चंड खां वधीक आहे इहो ताज तो हुनखे छाजे लाइ ॾिनो आहे रब फरमाईंदो आहे मुंहिंजे महबूब जो गुनहगार उम्मती इनखे ताज मां इन जे करे पारायो आहे जो हिन पंहिंजे पुट खे क़ुरान पाक पढ़ायो हो पंहिंजे औलाद खे दीन सेखारियो हुयईं उन दीन ऐं क़ुरान पाक जे बरकत सां मां हुनजे वालिदैन खे ताज पारायो आहे
ओ मुंहिंजा भाउ जेकॾहिं वालिदैन खे दीन जे करे ताज मिले त मुंहिंजा भाउ जेकॾहिं तूं पाण दीन पढ़ंदे त ख़ुदा ताला तोखे बि ताज पाराए छॾींदो। पढ़ो, दीनदारी पढ़ो, दीनदार थियो, नमाज़ी थियो, नमाज़ पढ़ो, नमाज़ खे यादि करे पंहिंजे सीने में सधाए काइम ऐं दाइम रखो। अल्लाह तबारक ताला जे दरगाह में सभिनी खे हाज़िरी ॾियणी आहे ऐं उम्मती सदाई उठा कहजा मुस्तफ़ा जा सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उहो प्यारो हबीब करीम जेको असांजे महबूब पाक अल्लाह से असांखे महबूब अता कयो जेको सॼे जहान खां सभिनी नबियनि जो सरताज नबी। कहिड़े भले महबूब जा उम्मती थिया चओ अल्हम्दुलिल्लाह, ॾाढे त चओ अल्हम्दुलिल्लाह। मिताई साहब रहमतुल्लाह ने फरमाइनि था थोरा कई थोरा मूं ते मारू वड़नि जा भलायूं भेरा गणे गणी दस केतिरा। रब पाक जा एतिरा एहसान जो इंसान कयई, अकुल ॾिनई, सोणी सूरत ॾिनई, पर मां तोखे चवां सभु थोरा हिकिड़े पासे मुस्तफ़ा जो उम्मती बनाई, इहो थोरो हिक पासे। सभिनी नेमतुनि खां वॾी नेमत इहा आहे। अहिड़ो पैगंबर करीम अलैहिस्सलाम असांखे अता कई। शाह साहब फरमाइनि था जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मुहर मिड़नी मुरसले सरस संदुस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर तिस मकाम उन आगे जा एहसान जय हादी मेलुम हेड़ो। उन रब पाक असांजे मथां एहसान कया जो सभिनी नबियनि जो सरताज मुहम्मद मुख्तार सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अता फरमाई। और मुंहिंजा अदा क़यामत जे ॾिहाड़े मुस्तफ़ा जे आॾो ईंदे मथां लची थिए त जेकॾहिं निमाज़ूं बि पढ़, ॾाढ़ी बि मुस्तफ़ा जी सुन्नत आहे इहा बि रख, हबीब पाक जे तरीक़े ते हल, इंशा अल्लाह ताला क़यामत में मुस्तफ़ा तोखे सॾ करे जन्नत में वठी वेंदो। हज़रत हबीब से फरमायो आहे मुंहिंजा उम्मतियो मुंहिंजा तव्हांजे चेलनि में हथ आहिनि। हदीस आहे मुंहिंजा तव्हांजे चेल में हथ आहिनि पर तव्हां ज़ोरी जहन्नम ॾे भॻा था वञो, ज़ोरी दोज़ख ॾे भॻा था वञो। मुस्तफ़ा फरमाए थो मां वरी तव्हांखे चेल में हथ विझी छिके जहन्नम खां बचाया थो। अरे अहिड़ो रहमत लिल आलमीन जेको अबे अम्मा खां वधीक मेहरबान, पंहिंजे वालिदैन खां वधीक शफ़ी ऐं रऊफ़ रहीम, उन महबूब पाक जे तरीक़े खे असां छॾियो त पोइ असांजो कहिड़ो हाल थींदो। मुंहिंजा दोस्त सरकार जी सुन्नत ते अमल कंदे इंशा अल्लाह तबारक तआला कॾहिं बि ॾुखियो ॾियाड़ो कोन ॾिसंदे। यादि रखो हुज़ूर जे तरीक़े खां सवाइ ॿियो जेको बि तरीक़ो आहे सो सभु रद्द आहे। ख़िलाफ़े पैगंबर कसे रह गुज़ीद के हरगिज़ बमंज़िल न ख़्वाहत रसीद। नबी करीम जे तरीक़े खां सवाइ ॿियो जहीं बि तरीक़ो वरितो सो मंज़िल ते कोन पहुचंदो। आम करे माण्हू चवंदा आहिनि अलाह को निमाज़ में मिलंदो आहे छा? निमाज़ छा आहे? अफ़सोस मुस्लमान अफ़सोस, असांजे सोणे महबूब फरमाया सलात कुर्रतुल ऐनैय, ऐं दुनिया वारो मां मोहम्मद करीम जूं निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। जंहिं फेल सां जंहिं अमल सां मुस्तफ़ा जूं अखियूं ठरनि, अदा असां जूं बि ठरणु खपनि या न? असांखे बि लज़त अचणु खपे या न? पर लज़त तॾहिं ईंदी जॾहिं ईमान खे मज़बूत कंदे। नबी पाक जे तरीक़े खां सवाइ कॾहिं बि मंज़िल ते कोन पहुचंदे। बिटाई साहब फरमाइनि था पिया हर दम कनि हर नाम ऐं धोअन ॾिहाड़ी धोतिया मन न गॾियाऊं मीम सां कूड़ा कन कलाम ओ बिना मुहम्मद जा कम न ईंदो को ॿियो। यादि रखो जेसी ताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दामन न वठंदे, हबीबन करीमन जी सुन्नत पाक ते अमल न कंदे कॾहिं बि मंज़िल मक़सूद ते कोन पहुचंदे। हुज़ूर जी सुन्नत अल्लाह ताला खे मुस्तफ़ा जो तरीक़ो एॾो प्यारो आहे जो महबूबन करीमन जे तरीक़े ते जहीं बि अमल कयो ख़ुदा ताला तांजा बेड़ा ई पार फरमाए छॾिया। हे जेके बि वली थी गुज़रिया आहिनि इहे सभु मुस्तफ़ा जे सुन्नत जा पाबंद हुआ, सुन्नतुनि ते अमल कंदा हुआ।
सुन्नत पाक जे मथां उनखे इश्क ऐं मुहबत जेतिरो वारिहाना प्यार हूंदो। तव्हां अॼोके इश्तिहार में लिखियो आहे अॼोको ॾिहाड़ो इमाम रब्बानी जो ॾिहाड़ो। इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह ताला अलैह, मुंहिंजा दोस्त इमाम साहब रहमतुल्लाह अलैह बि सुन्नत पाक खे जीआरियो ऐं नए सिर ज़िंदा फरमायो। अहिड़े अंदाज़ में ज़िंदा फरमाई जो ख़ुदा तबारक ताला जे दीन खे नओं गोया रंग पाराए छॾियो। मां इमाम साहब इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जे सवाने हयात में पढ़ियो आहे त जंहिं ॾिहाड़े पाण ख़ैर जो तवल्लुद थिया, सरहंद शरीफ़ में संदन विलादत थी आहे, जंहिं रात जो ॼावा त सुबुह जो उन इलाइक़े में